सेवन का ख़बर शामिल क्यों पिया महमद सफ़र सेवानी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवन में महांगाई अवाम जी चेल चिबी करे छॾी। सेवन जो गरीब अवाम काॾे वञे। सेवन जे अवाम हुकूमत पाकिस्तान ऐं हुकूमत सिंध खां रोज़मर्रा जे इस्तेमाल थींदड़ शयुनि में सस्ताई करण जी घुर कई। सेवन शहर में रोज़मर्रा जे इस्तेमाल थींदड़ शयुनि जे अघनि में अञा ताईं घटिताई न आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त हुकूमत रोज़मर्रा जे इस्तेमाल थींदड़ शयुनि जे अघनि में बि केतिरी लाथ पिणु कई आहे, पर सेवन शहर जा वापारी अञा ताईं रोज़मर्रा जे शयुनि जा अघ घटि न करे रहिया आहिनि, जेको सेवन जे ग़रीब अवाम सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। जॾहिं त सेवन शहर में अटो 150 रुपया किलो विकिरो थी रहियो आहे, जॾहिं त खंडु 130 रुपया किलो विकिरो थी रहियो आहे। गेहूं 450 रुपया किलो विकिरो थी रहियो आहे। खाइण वारो तेल जेको 450 रुपया लीटर विकिरो थी रहियो आहे। सेवन जे अवाम डिप्टी कमिश्नर जाम शुरू खां मुतालबो थी करे त रोज़मर्रा जे इस्तेमाल थींदड़ शयुनि जे अघनि में घटिताई आणण लाइ सेवन जे होलसेल जे वापारनि ऐं दुकानदारनि जी रेट लिस्टुनि जी चेकिंग करियो ऐं वापारनि सां मीटिंगूं करियो ऐं सेवन जे अवाम खे रोज़मर्रा जे इस्तेमाल